हथ जो हुनुर, जंहिंमें हथ सां जुड़ियल केतिरियूं ई शयूं अची वञनि थियूं। हुनरमंद वक़्त जी ज़रूरत मुताबिक़ शयूं जोड़ीनि था, जिन जी क़ीमत घणो करे वॾनि दुकाननि ते पियल शयुनि खां अक्सर घटि थिए थी। हथ जो हुनुर कंहिं बि इलाइक़े में मुहैया कचे माल जी मौजूदगी सबबु राइज थिए थो ऐं उन में वक़्त सां नवाण अचे थी ऐं इहो दुनिया जी मंडीअ ताईं रसाई हासिल करे सघे थो। अब लोग ख़रीदते नहीं हैं, उनके लिए एक अच्छा इनिशिएटिव है कि सब चीज़ें उनको अवेलेबल हैं ख़रीदने के लिए एक प्लेटफॉर्म पे। प्राइसेस बहुत अच्छी हैं, बहुत रीज़नेबल है। मैं तो कह रही हूँ कि उनका इतनी मेहनत है कि मुझे लगता है उनको और थोड़ी बढ़ानी चाहिए। आई थिंक कि ॾाढो सुठो इनिशिएटिव है ऐं असां बसि हाणे एंटर थिया आहियूं, पर एतिरो ज़बरदस्त मुंहिंजे ख़्याल में कलेक्शन आहे ऐं एॾी सुठी क्वालिटी आहे हर शइ जी। परे परे खां आर्टिसन्स आया आहिनि। सो आई थिंक दिस इज़ अ वेरी गुड इनिशिएटिव ऐं इहो कंटिन्यू रहणु खपे, छो जो आहिस्ते आहिस्ते इलाही बहितरी जे तरफ़ वेंदो ऐं असांजा जेके आर्टिसन्स आहिनि, जेका आर्ट में बि डाई डाउन पियो थिए, सो आई थिंक उनखे वधीक जान मिलंदी ऐं फ्यूचर में अगरि कंटिन्यू रहे थो त असांजो आर्ट जेको आहे, त आर्टिसन्स खे हूअं ई बि उनजो रेवेन्यू मिलंदो एंड दे विल बी मोर मोटिवेटेड। ऐं उनखां अलावा असांजो जेको हैदराबाद में हिकिड़ो त हिन मौसम में आई थिंक ॾाढो सुठो समा आहे, जो माण्हुनि खे मज़ो बि अचे पियो ऐं इंजॉय कनि पिया, खाइनि पियनि। चाहियां थी की हू इन्हनि सभिनी शयुनि सां जेको आहे सो मुतासिर बि थिए ऐं उन्हनि खे ॾिसी वॾो थिए। त आई थिंक दिस इज़ वेरी गुड इनिशिएटिव। मुंहिंजो नालो नसीम आहे। रियली असांजो बेसिक आहे इंडस फ्लोरिकल्चर जो, असांजो नालो आहे इंडस फ्लोरिकल्चर। असांजी पंहिंजी तंज़ीम आहे, उन जे मुताबिक़ असांजूं ट्रेनिंगूं बि थींदियूं आहिनि। ट्रेनिंगूं मां बि कराईंदी आहियां उन्हनि में। हीअ जेके जिन गर्ल्स खे मां ट्रेनिंग ॾिनी, हीअ सभु कमु उन्हनि जो आहे। पाकिस्तानी कॉटेज इंडस्ट्री में घणनि शयुनि जी तयारी थिए थी, जंहिंमें खजीअ जे पन मां टोकरियूं ऐं छलियूं, काशीअ जो सामान, अजरकूं, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा भर्त, रलियूं, गज, खुसा, ठिकर जो चिटसालीअ ते सामान, आॾाणनि ते ठहियल सूसी ऐं खेस, कंबल, कालीन ऐं उनखां सवाइ बेशुमार शयूं आहिनि जिन खे कॉटेज इंडस्ट्री में तयारु कयो वञे थो। असांजी जेको हे कमु कयां थी थिए, मुंहिंजो कमु ख़ानदानी कमु आहे। हे मां 2009 में मूंखे ट्रेनिंग कराए विया सरसो सिंधु हुकूमत वारा। उहो असांखे उदाहरण सां राब्तो कराए अथनि। हे स्टॉल असांखे फ्री में ॾींदा आहिनि। सिटको वार जी मां थोराइती आहियां। माण्हू ॾाढो धंधो आहे जेको असां अंग्रेज़नि खां अॻे जेको पाकिस्तान हिंदुस्तान में हुकुम थियो तॾहिं खां वठी कमु कंदा रहंदा। उन फ़न खे ज़िंदा रखंदे, उन अजर खे रखंदे ई असीं अल्हम्दुलिल्लाह अञा ताईं कमु करे रहिया आहियूं। हीअ अजरक असांजी 16 मरहलनि वारी आहे, जेकी 16 मरहला ऐं हिनखे जेको अजर खे ठपा लॻंदा आहिनि 5666 दफ़ा। असांजो कल्चर जो आहे, जेको असांजो ॻोठाणी औरत जो कमु आहे, इंतिहाई महिनत वारो कमु आहे, पर हुनखे ॻोठनि में उहो उजूरो उन शइ जो कोन थो मिले, उनजी महिनत जो उनखे पूरो उजूरो कोन थो मिले। असां केरपुर मीरत जा आहियूं। असली कमु आहे गंबट जो आहे, सिंधी खेस लोंगी। पहिरें ज़माने में ॻोठनि खे पटको बदिराईंदा। हा, जेतिरी महिनत आहे त उनजो क़दुरु। पर हीअ इंडस्ट्री हुकूमती तवज्जो खां महरूम रही आहे। असांजे पाड़ेसरी मुल्क भारत जी कुल आमदनीअ जो 40% कॉटेज इंडस्ट्री मां हासिल थिए थो। हिन इंडस्ट्री लाइ तमामु घटि सीड़प ऐं इंसानी वसीलनि जी ज़रूरत थिए थी। UNDP जी रिपोर्ट मूजिबि हिन वक़्तु पाकिस्तान में 64% आबादी नौजवाननि जी आहे। इहा हिकु ख़ुशकिस्मती बि थी सघे थी। असांखे हुकूमत जी का ख़ासि पॉलिसी या प्लानिंग नज़र नथी अचे, जंहिंसां हुन नौजवाननि खे हुनर सेखारे कंहिं कारोबार में सीड़प करण लाइ को दग ॾिनो वञे। अहिड़े वक़्त में सिटको जो प्लेटफॉर्म हुनरमंदनि खे नई ज़िंदगीअ जो न्यापो ॾेई संदन हुनरी वाद वीज लाइ भरपूर तरीक़े सां कमु करे रहियो आहे। पर आउं चवंदुसि स्मॉल एंड कॉटेज जेका इंडस्ट्री आहे उहा ख़तमु थी वई असां वटि। बहिराड़ी में जेको आहे असांजे घरनि में स्पेशली, पोइ उहे पैसे वारा हुजनि या ग़रीब हुजनि, पर तक़रीबन सभिनी जे घरनि में जेको आहे उहो भर्त जो कमु थिए थो, जंहिंमें मुको अची वियो, कचो अची वियो ऐं पोर जो स्पेशली जेको कमु आहे उहो थिए थो। पर उन्हनि में जेका सफ़ाई मूंखे नज़र आई उहा ॾाढी बहितरीनु आहे हिते। त उहा जेका सफ़ाई आहे हिननि जे गज में, हिननि जे भर्त में, स्पेशली मुके जो भर्त आहे जेको, या जेके चादरूं ठहनि थियूं उन्हनि में एॾी बहितरीनु सफ़ाई नज़र आई त उहो ॾाढो बहितरीनु ठहियलु। ईअं थो लॻे त
त हीअ मशीन जे पोर सां ठहियल टके वारनि जो मूं वटि हिकिड़ो सेंटर आहे, उते उन सेंटर जो बि भर्त आहे ऐं मुंहिंजे हथ जा हुनर बि आहिनि। गज आहिनि, कुशन आहिनि, मलीर आहे, चादर आहे, इहे जेके शयूं असांजे थर में जेको ठहंदियूं सभु आहिनि हिते। पको ऐं कचो खार खुरुम जी जेको भर्त जा नाला आहिनि सभु असां वटि ठहियल आहिनि। भर्त हाणे अची फैशन पियो आहे, उनजो अॻे जो गज हो उन माइयुनि छॾे ॾिनो आहे, तॾहिं बि उहो फैशन में उहो साॻी उनजो कट माना उनजो जेको गज आहे उनजो थोरो भर्त विझी पोइ वरी उहे माइयूं ठाहिनि पियूं, अञा उहे साॻी माइयूं पाइनि पियूं। उनखां मथे वरी हीअ जेको गज पाईंदियूं आहिनि, गज कंहिं लाइ हूंदो आहे दुल्हन में पवंदो आहे, कंहिं शौक़ु ख़ातिर कंहिं औरत को पाईंदी आहे, हाणे त छॾे ॾिनो आहे किथे के माइयूं पाइनि थियूं। हा वॾनि शहर खां आई आहे, इहो जेको कमु आहे से असांजे हथ जो हुनर आहे। इहो असीं भाइयूं त पंहिंजी जेको आहे मथा जी लथी बि असांजे 5 पैसा असांजे हथ में अची वञनि। असांजा हुनरमंद जेके ॻोठनि में वेही एॾी महिनत सां शयूं ठाहींदा त उन्हनि खे हिननि एग्ज़िबिशन्स में जीअं हींअर ई आर्टिज़न विलेज सिंध म्यूज़ियम में लॻल आहे हिकिड़ी एग्ज़िबिशन, त माण्हू अचनि था एप्रिशिएट कंदा, पर हिकिड़ी वन टाइम परचेज़िंग हूंदी आहे। 3 ॾींहंनि में हाणे केतिरी शयूं खणी अचनि ऐं सेल थी वञे। ठाहियो आहे आर्टिज़न कोऑपरेटिव जे नाले सां। उते जेके बि इहे आर्टिज़न्स आहिनि उन्हनि जूं शयूं उते मौजूदु हूंदियूं ऐं उन में एडअप थींदो वेंदो ऐं इहो हिकिड़ो सम्झो त रिवॉल्व थींदी शइ, त हितां अॻियां क्लाइंट अचे थो, सेल थीनि थियूं शयूं, वरी उन्हनि खे ऑर्डर मिलंदो, रीऑर्डर थींदियूं। इन नमूने सां उहो भले पंहिंजे ॻोठ में वेठा आहिनि, घरनि में वेही कमु कनि, त हिते असां आर्टिज़न प्राइस ते मौजूदु रखंदासीं शयूं, जंहिंमें तव्हांखे हिकिड़ी सम्झो रिआयती ऑथेंटिक हैंडमेड शइ नथी मिले। माण्हुनि खे हिते मार्केट में हिकिड़ो धोखेधड़ी जो घणो तमामु आहे, त अजरक जेकॾहिं तव्हांखे असली वठणी आहे त उहा केर बि तव्हांखे ॿुधाईंदो न त हीअ असली आहे या नकली आहे, त असां उनखे ऑथेंटिक जेका इदारे जे तरफ़ां सम्झो हिकिड़ी इंश्योर करे त हीअ असुल शइ सर्टिफाइड शइ। केतिरा ई हुनरमंद मुंतज़िर आहिनि त खेनि दुनिया जे वॾनि मार्केटुनि ताईं रसाई हासिल थिए। सिडको कल्चर विलेज में हिकु मुस्तक़िल आउटलेट बि खोलियो वियो आहे। हिन रिपोर्ट जे ज़रिए उमेद त सिंध ऐं हिंद जा सिंधी हिननि कारीगरनि जे हुनरनि खे दुनिया जे मार्केटुनि ताईं रसाइण में मदद कंदा।